सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री अकाल। अॼु 6 अष्टपदी। हर अष्टपदी में पहिरियों श्लोक आयल आहे त जो श्लोक पढ़ियो थो वञे। श्लोक काम क्रोध अर लोभ मोह बिनस जाए अहम में नानक प्रभु शरणागति कर प्रसाद गुरुदेव। श्री राम राम श्री राम राम। सतनाम सत श्री अकाल। साहिब प्रभु खे अरदास कंदा साईं हे 5 जेको तो विकार असांखे ॾेई छॾिया आहिनि आहिनि हथियार। छा? काम क्रोध लोभ मोह संसार जी प्रक्रिया हलाइण जे लाइ इहे 4 हथियार आहिनि। इन मां हिक बि बंदि थींदी संसार जी प्रक्रिया ठप थी वेंदी। काम न थींदो। जिनसार काॾों थियो? क्रोध ताड़ना। अनउचित स्त्री करे ताड़ना ॾियणी आहे। अनउचित पुत्र करे ताड़ना ॾियणी आहे। नौकर करे ताड़ना ॾियणी आहे। असांजी भारतीय संस्कृत आहे, वेदोकित संस्कृत आहे। अंग्रेज़नि सां वास्तो न आहे। वो चोली मार्ग आहिनि, वो वाम मार्गी आहिनि। असांजे सूर्यवंश सूर्य चंद्रवंशी घराणे सां इहे सभु वेद शास्त्र लागू आहिनि। श्री राम। ताड़ना और लोभ ओतिरो मुनाफ़ो न रखंदे घर परिवार कीअं पलंदो। मोह जो दायरो सॼो संसार पंहिंजो आहे, दुख में दुखी सुख में। पर जेको पुटु पीउ खे पीउ करे थो, स्त्री पति खे पति करे थी, उनखे केरु ॾिसंदो? औलिन धर्म आहिनि पहिरियों पंहिंजे दायरे में। पोइ तूं एतिरे दायरे में सीमित न रहो, पोइ सभ जे लाइ बि रहो। सम्झियासीं? श्री राम। त हाणे उनखे वीचार सां हलाइणो आहे। संतनि जो संग करके नियंत्रण में रखी करके उहो विकार न बणिजे। विकार बणियो तुंहिंजो विनाश कंदो। काम क्रोध लोभ मोह। हाणे हिते जंहिं ख़्याल सां साहिब चवनि था त इहे 5 जेके आहिनि नानक प्रभु शरणागति कर प्रसाद गुरुदेव। प्रभु कृपा कर, मां तुंहिंजी शरणागति आहियां, इन को मुंहिंजी रक्षा कर। इन को मुंहिंजी रक्षा कर। पर रक्षा तॾहिं थींदी जॾहिं रक्षा घुरंदासीं त। मां जॾहिं काम जे लफ़्ज़ जे विषय खे वठां त काम ई आहे, पर काम सां गॾु कामनाऊं बि आहिनि। छा? काम सिर्फ़ हे काम न आहे, उहो हिकु इंद्र जो रस जो थी वियो काम, पर ॿियूं बि त कामनाऊं आहिनि न बेटा। इंद्रनि जे विषय जी वासनाऊं मन जी कामना सरबी न। इंद्र जे विषय जी वासना उहा जेका ॾिसंदी उहा मन में कामना उथंदी न। मां ॾिसां, खावां, पीआं, चखियां, सुंघां, वेहां, उथां। श्री राम। उन कामनाउनि खे असांखे वधाइण जो ई तरीक़ो लॻो पियो आहे। कोई गुरमुख नथो नज़र अचे जेको कामनाउनि खे दॿाइण चाहे। साईं दया कयो मुंहिंजूं कामनाऊं ख़तम थियनि। कोई कोन थो अचे। कामना पूर्ति कयो। काॾों शरणागति ईंदो? प्रभु रक्षा छा करे? पहिरियों असां इहो पासो वठूं। कामना न पूरी थी, गुरु संत बि मुंहिंजो चयो न मञियो, वेनती न मञियो, उन सां ई दोष आहे। अरे
चयल आहे बाबा जाथे लथासीं ॿियो सत्संग असल ते पोइ हलिया वेंदासीं। जाथे लथल आऊं उते पंहिंजो ई शेवक चए थो साईं असांजे घर पुट हे संमति जे लाइ लिखियल जे आहे परचो। मां चयोमि छा मूंखे हिन में घर में रहाइजो, मूंखे रोड ते विहायो आहे छा जो घुरायो हो, तूं इहा जुरियत कीअं कई मुंहिंजे घर हलो, इहा कीअं चई? तूं ईअं सम्झ मां हिन घर वेठो आहियां मुंहिंजे घर नथो हलां, या बुद्धि कम नथी करे हुनजी। अरे मां काॾे विया जो तोॾे हलां, तूं पंहिंजो आहे त हे ॿिया सभु मुंहिंजा पंहिंजा न आहिनि, केॾी भुल आहे। राम कॾहिं घरनि में घुमंदासीं, साईं मुंहिंजे घर न हलिया, मां सॼो ॾींहुं गॾु आहियां, तुंहिंजो मुंहिंजो पंहिंजो घर आहे न, तूं शेवक आहे तोखां ॿिया राज़ी थियनि उहो कर न, तुंहिंजो घर आहे न। भाव आहे त पंहिंजे कामनाउनि जी गुलामी एतिरो कई बीठी आहे जीव खे, दमन त पंहिंजी राय, मुंहिंजी कामना पूरी कयो, मुंहिंजी वासना पूरी कयो, मुंहिंजो दुख लाहियो। राम राम राम। अॻे साईं मुंहिंजो पुटु तव्हांखे मञींदो, हाणे हे जे कामना न पूरी थियसि त पोइ तव्हांखो मन हटी वियो अथसि। अरे काॾे साहिब चई रहिया आहिनि, सत्संग छाजा बाक़ी, कामना ई तुंहिंजे दुख जो कारण आहे, तोखे दुख कोई कोन थो ॾे, तुंहिंजी कामना ई तोखे ॾे थी। मां हिते वयुमि हुन मान न कयो, छो वई भाई, तोखे घुराया त मान बि ॾिया, तूं पाण वियो आहे वरी उते मान चाहे। अरे तुंहिंजी कामना तोखे दुख थी ॾे न, तूं निर्माण थी न भाई, तूं मान ॾियण वञ न, तोखे मान ई मान मिलंदो न, तूं प्रेम ॾियण वञ न, तोखे प्रेम ई प्रेम मिलंदो न। कन्या पण जे असां हुनखे चई छॾियो पुट हाणे हिन घर में निकिरी उन घर वञे थी, सभिनी खे प्रेम ॾिजांइ। श्री राम। मां केतिरो खुलासो कयां, सत्यानाश करे छॾिया अंग्रेजी तहज़ीब असांजी, जेके टपड़ निकिता आहिनि। न त पहिरीं राति सुहाग राति इहा थींदी हुई त पति पत्नी खे सेखारींदो, पहिरीं राति इन में गुज़रे, मुंहिंजी प्यारी पत्नी तूं मुंहिंजे लाइ आई आहीं, हाणे जेकी मां चवां तूं उहो ॿुध। मुंहिंजो सुभाउ हे थी, अॻे त पीउ मां माइटी करे छॾींदा हा, कीअं? मुंहिंजो सुभाउ हे थी, तूं मुंहिंजे घर आई आहीं, तोखे हिन घर में रहणो आहे, मुंहिंजे ख़्याल सां रहणो आहे, तूं सुभाउ असांजे वटण न आई आहीं। उहा हुनखे सॼो ॿुधाए छॾिजे, मुंहिंजी माता जो सुभाउ हे आहे, मुंहिंजे पिता जो सुभाउ हे आहे, मुंहिंजे भाइनि जो सुभाउ हे आहे। मां चई वञा पोइ तव्हांखो प्रशन कंदुमि, इहा सही ॻाल्हि आहे या ग़लति? मुंहिंजे भाॼाइनि जो सुभाउ हे आहे, मुंहिंजे भेणनि जो सुभाउ हे आहे, तोखे उन जे अनुकूल रहणो आहे। जीअं सुबुह जो उथे पहिरीं छा कंदी, जॾहिं पणिजी आई आहे, सुबुह जो उथण सां खणी ससु विहाए छॾींदी आहे, पाड़े जो ॾिसण ईंदियूं भई हाली कमु न करे, पर तूं उथण सां ई सभिनी सां जंहिं महिल मिलंदी तोखे ईअं न लॻे तूं को नई आई आहे। तीअं पत्नी वरी पति खे ॿुधाए छॾे, साईं मुंहिंजे पिता जो सुभाउ नेठि सोहरनि वेंदव, मुंहिंजे माता जो सुभाउ हे आहे, भाइनि जो हे, भाॼाइनि जो हे, जीअं सोहरनि वञे हुनखे नओं न लॻे। अड़े मान ॾियण जी शइ आहे भाई, वठण जी न आहे, तूं ॾींदे त वठंदे न, उल्टो छो थो पढ़े? सम्झियासीं? हे असांजी पहिरीं राति सुहाग जी आहे थिया, सॼो कमु ठही पए। तूं ॿिए जो सुभाउ लाइ चई सघंदी आहीं, कराए के सघंदी आहीं, करणु तुंहिंजे हथ में आहे न। तूं पंहिंजे मन खे मोड़े करे हिन घर में आहीं, तूं हल न, प्यारी थी वञ, सभिनी जे मालिकाणी बणिजी वञ। श्री राम। सभिनि जे दिलनि में पइजी वञ। अहिड़े तरीक़े सां त असां पहिरियों चाहना कंदासीं असांजो काम हटे, क्रोध हटे। कीअं? सुबुह असांजो प्यारो भाऊ चेटूमल छा पियो चए, दया कयो साईं मुंहिंजो क्रोध कीअं हटे, आहे बि कोन वीचारे, कॾहिं असांजी भेण कॾहिं शिकायत बि न कई आहे, तंहिंखां पोइ बि चए पियो मुंहिंजो क्रोध हटे। वॾी शइ आहे न, गुरू भगत आहे दरबार जो। अरे इहो कोई गुरमुख पुछे अची न, असां त पंहिंजे खे खोड़ नुस्ख़ा ॾियूं था, तुंहिंजे अॻियां जी पाड़े ई कढूं था दुखण जी। मां तोसां नथो मिलायो, तूं खणे नथो। राम। काम क्रोध सम्झियो न, त असांखे काम केतिरी सत्यानाश थो करे, कामनाऊं केतिरो असांखे काथे पहुचाए छॾियो आहे, क्रोध असांखे काथे पहुचाए छॾियो आहे, लोभ मोह असांजे केतिरी सत्यानाश कई, असां हुनखे बचण जो उपाय नथा कयूं, हथां फासदा वेंदा मुंहिंजा मुंहिंजा। अड़े केसि ताईं तोखे कमु ॾींदा? श्री राम। संतनि खे त पंहिंजे आस्थान ते वेठे घर गृहस्थी थो सम्झे पियो। अड़े प्रभु जो कमु कॾहिं कंदे तूं?
हर घर में जेको वानप्रस्थिया निकिरी जे न ॿार जाया पोटो जायो बस पंहिंजो धंधो संभालींदो, तूं केसिताईं संभालींदे? पहिला वांगुरु छो थो वहीं पियो उते? केतिरी तुंहिंजी इज़त थींदी उते घर में? नुंहं जे सुबुह जो उथजी काई शेवा कंदो, तूं महिरबानी मनाईंदो पियो, अड़े ॿियो भला श्री राम। अरे मुंहिंजा प्यारा, असां बचण चाहियूं, नानक प्रभु शरणागति कर प्रसाद गुरुदेव, प्रभु या कृपा कर असां तुंहिंजी शरणागति आहियूं, हिन खां बचाए। तुंहिंजी शरणागति आए खां पोइ छा? कंहिंजी शरणागति? मन जी शरणागति। मन जा जेके 8-10 धर्म आहिनि, इन शरणागति खे वरी यादि करे छॾियो कि ॾींहं में संत वटि श्री राम श्री राम। मन जा जेके 8-10 धर्म आहिनि, इन खां मथे उथे मूल हृदय जो धर्म आहे राग ऐं द्वेष। इन लाइ गीता कथन करे थी राग ऐं द्वेष खां मुक्त रहो। राग माना कंहिं बि ॻाल्हि में तूं ख़ुशि थिए त उन में तोखे गम ॾिसणो पवंदो। आए हरख न उपजे जाइए शोक न होए, ऐसी रहनी जो रहे गृह बन जोगी सोए। घर में रहंदे बि तूं जोगी आ। इन पद्धति जे अंतर्गत ॿई ख़ुशी ऐं गम में अची वेंदा। सुख आयो त तूं ख़ुशि आहीं, दुख आयो त तोखे गम थो थिए, नफ़ो आयो आहे त तूं ख़ुशि थो थिए, घाटो आयो त गम थो थिए, मान मिलियो त ख़ुशि थो थिए, अपमान मिलियो त गम थो करे, संजोग मिलियो कंहिंसां जुड़े त ख़ुशि थो थिए, विछोड़ो थिए थो त गम थो करे। ॿिन्ही जे अंतर्गत आहे सुख ऐं दुख खे अनुभव करणु, ख़ुशी ऐं गम खे। राम न तुंहिंजी शरणागति तूं जहिड़े हाल में रखे। गम में गम वधाए छॾियां त, धन में धन वधी वियो, माण्हू हथ में कोन्हे। अड़े तुंहिंजी कृपा हूंदी, शरणागति हूंदी, तूं मूंखे सुख में बि भुलाईंदे न, दुख में बि घबराईंदे न। तुंहिंजी ॿई कृपा करे मां सम में रहां। इहो आहे सत्संग। इहा कृपा कर मां सम में रहां। श्री राम। हाणे सार मथे प्रभु जे ॾिनल हिन बख़्शिशनि जो विवरण कनि था हिन पद में। पहिरियों पद आहे सुखमनी साहिब में, जय प्रसाद छतिय अमृत खाए, जय प्रसाद छतिय अमृत खाए, तिस ठाकुर कऊं रखो मन माहे, तिस ठाकुर कऊं रख मन माहे। जय प्रसाद सुगंधत तन लावे, जय प्रसाद सुगंधत तन लावे, तिसको सिमरत परम गत पावे, तिसको सिमरत परम गत पावे, तिसको सिमरत परम गत पावे, तिसको सिमरत परम गत पावे। जय प्रसाद सुगंधत तन लावे, जय प्रसाद सुगंधत तन लावे, तिसको सिमरत परम गत पावे, तिसको सिमरत परम गत पावे। जय प्रसाद बसहे सुख मंदर, 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 तसहे ध्याए सदा मन अंदर, तिसहे ध्याए सदा मन अंदर, तिसहे ध्याए सदा मन अंदर, तिसहे ध्याए सदा मन अंदर, ओ तिसहे ध्याए सदा मन अंदर, तिसहे ध्याए सदा मन अंदर। जय प्रसाद गृह संगे सुख बसना, जय प्रसाद गृह संग सुख बसना, आठ पहर स्मरो तिस रसना, आठ पहर स्मरो तिस रसना, आठ पहर स्मरो तिस रसना, ओ आठ पहर स्मरो तिस रसना। जय प्रसाद रंग रस भोग, जय प्रसाद रंग
प्रसाद रंग रस भोग, जय प्रसाद रंग रस भोग। नानक सदा ध्याइए ध्यान जोग, नानक सदा ध्याइए ध्यान जोग। नानक सदा ध्याइए ध्यान जोग, नानक सदा ध्याइए ध्यान जोग। जय प्रसाद रंग रस भोग, जय प्रसाद रंग रस भोग। नानक सदा ध्याइए ध्यान जोग, नानक सदा ध्याइए ध्यान जोग। और सुखमनी सुखमृत प्रभु नाम, ओ सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी बाबा सुखमनी। श्री राम। साहिब हिन पद में जय प्रसाद छती अमृत खाह, श्री राम। हाणे त हर विहांव वधाण ते अॻे कॾहिं इहो 36 प्रकारनि जा भोजन कॾहिं ॿुधंदा हूंदो, हाणे त तव्हां ॻणण वारा थकी पवंदो विहांवनि ते ॾिसो वञे। ओहो श्री राम। खट मिठ रस जय प्रसाद, जंहिंजी कृपा सां 36 प्रकारनि जा तूं भोजन खाएं थो। ये भोजन तैयार काथों थिया, काॾों आया, कीअं धरती ॾिना, धरती में इहा कीअं ठहियल आहे। श्री राम। इहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे हिकु दाणे पोखण सां सैकड़ी दाणा मिलनि। चयो धरती आहे, हिकु दाणो पोख सॼो सलो ॾे थी। ओहो तिस ठाकुर को रख मन माए, बसि ॿियो करणो ई छा आहे, केॾो सवलो कमु आहे। उन साईं खे यादि कर जेको तोखे रस थो वठाए। श्री राम। इन अखर खे यादि रखण सां कहिड़ो हे सभु इंद्रियनि जा भोग आहिनि। कीअं ॾिसण ॿुधण छुहण चखण इहे भोग आहिनि। इन भोग में जेको रस अचे थो इनखे विलास चइबो आहे। इनखे चइबो आहे भोग विलास। छा भोग विलास? भोग त थियो पदार्थ, हर हिकु इंद्री जो पंहिंजो पंहिंजो भोग आहे, खुराक खाधो। उहा जेको रस अचे थो इहो आत्मा जे साए जो पाछो आहे। आत्मा जो पाछो आहे जेको तोखे रस थो अचे। आत्मा ॾिसण वारी शइ थोरी आहे। जेको रस थो अचे, विलास थो मिले उन भोग जे पदार्थ मां, इहो आत्मा जो ई रस आहे जेको अंदरि तोखे वठाए थो। मुर्दे खे खारायोसि त कंहिंजो थियो? न मुर्दो कंहिंखे खाराईंदो, न मुर्दो खाईंदो, त कंहिंजो रस थियो? उहो टपड़ त साॻा आहिनि, मुंहं बि अथसि। राम। मुंहिंजा प्यारा, तुस ठाकुर कऊं उन प्रभु खे असां मन में रखूं, भॻवान जो नालो वठी करे खाऊं। जंहिं महिल बि कुझु खाऊं जय प्रसाद, उहो हक़ जो खाइण थी वेंदो। जंहिंजी कृपा सां सुगंधियूं तन खे लायूं था, ओहो तिसको सिमरत परम गति पावे। उनखे यादि करे असां परम गति खे प्राप्त थींदासीं। श्री राम। वॾी गति खे दुर्गति न थींदी। साईं जो नालो जपे ई असां साईं खे पहुचंदासीं। जय प्रसाद बसहे सुख मंदर, जंहिंजी कृपा सां असां सुखनि जे महल में रहूं था, निवास कयूं था। श्री राम श्री राम श्री राम। जय प्रसाद बसे सुख मंदर, जय प्रसाद बसे सुख मंदर। तसे ध्याय सदा मन अंदर। साईं खे यादि करे सुख वठ। सुख वधाइण चाहे तो सुख चाहो तो सुख दो।
पंहिंजनि बंगलनि जे ठाहिण सां जेॾो जेॾो वधाईंदी करोड़नि जा ठाहे जेॾो ठाहे चई स्त्री ऐं ज़मीन जेतिरो सिंगारींदो वञे पर उन में कुझु ग़रीबनि जा घर ठहनि तूं 10 ताम खा वियाह में पर ग़रीबनि जे लाइ ॿाहिरि कोई देग त हले न कोई उनखे झूपड़ो मिले कोई खोट कान थींदी श्री राम तिसहि ध्याय सदा मन अंदर मूंखे बसंत यादि अची विया असांजो नृत्य गोपाल दास आहे फैज़ाबाद में कीअं अॼु खां कोई 35 साल मां अॻ में ॿुधो त 550 संत उन वटि भोजन पाइनि था रोज़ असांजो प्यारो हिकिड़ो हुन सां मिलण वियो चऊं पाण गुणी विछाए करे सिर सिरांधी कई पियो आहे हाणे त हुन सां खणी ख़ासि रस्तो थियो आहे 1000 एकड़ ज़मीन आहिनि एॾा मंदरनि जो करोड़नि अरबनि जी प्रॉपर्टियूं आहिनि संत पाण ई चोले में वेठो आहे मां भागवत में कयो त ॿुधण में आयो शुरू में त कलयुग में सन्यासी सेठियूं थींदा गृहस्थी बुख मरदा अॼु रिसर्च थिए थी हीअं ॿुधण सां जल्दी तव्हां न बि चओ मां खणी चई वेठा उहो ग़रीब जल्दी चई वठंदा इहे सन्यासियुनि खे पैसो छा लाइ खपे त हुनखे रोटी न खाइणी आहे इहे ग़रीबनि खे छो नथा ॾियनि इहो मां खणी उथायां थो तव्हांजो साईं जा प्यारो अॼु इहा रिसर्च करणी आहे त सन्यासी छो सेठियूं थींदा गृहस्थी छो बुख मरदा जो कलयुग छा खे चइबो आहे जॾहिं मग़रबी तर्ज़ अची वञे मग़रबी तर्ज़ असां वटि अची वई आहे नाले में भारतीय संस्कृति पिटिजे थी बाक़ी सॼी मग़रबी तर्ज़ आहे मग़रबी तर्ज़ आहे मां ॼायो आहियां मां कमाईंदुमि तॾहिं खाईंदुमि उते छोकिरी खे बि इहो सिखणो आहे छोकिरे खे बि इहो चवणो आहे भारत आहे मां खाईंदुमि मां सभिनी खे खाराईंदुमि तुंहिंजो जंहिंमहिल हिते ई अची वियो मुंहिंजी धीअ पेरनि ते बीठी आहे ख़ुशि थियूं थियनि लख रुपया हुते कमाए थी छोकिरी हुते कंहिंसां रहे थी उथे वेहे थी इहो सोजरो पवे थो धर्म जो सत्यानाश गुरमुख बि ईअं ख़ुशी सां ॻाल्हि था ॿुधाइनि पिया लख रुपया धीअ कमाए थी सणाई थिए वई ॿियो पासो यादि अचे थो कॉलेज छोकिरी वई सुख सां अलाए कीअं मोड़दी उन्हनि जो संस्कृति कोन्हे छा में ख़ुशि था थियूं असां पढ़ाए कोई मना कान्हे असां जेके तूं ख़ुशी सां ॿुधाए स्त्री जो घर में रहणु धर्म ई न आहे कलयुग जा लक्षण अची विया आहिनि श्री राम वणे थी इहा ॻाल्हि अरे मुंहिंजे अॻे दम सां न ॿुधाईंदा की असांजी छोकिरी हे थी कमाए छोकिरी पेरनि ते बीहे हे घर गृहस्थ कोई धर्म ई कोन्हे त नारायण स्वामी आहे अक्षरधाम ॾिसो हिकु हिकु ॾिसो कंहिंखां घुरनि था भाई अरे प्यारो ईश्वर ते भरोसो रखणु सिखो मां अॻ में तव्हांखे ॿुधायो आहे संत जी बसि परिभाषा आहे ईश्वर ते भरोसो जो केतिरो आहे कंहिं गुणनि सां भेट करण जी कोशिशि न कयो सर्टिफिकेट ॾियण जी हिन संत में हे गुण आहे हे गुण आहे इहे गुण तव्हांखे माण्हुनि मां बि घणा मिलंदा ईश्वर जो भरोसो केतिरो आहे इहो ॾिसो जे संतनि खे श्री राम 5 लख वेले ते भंडारो ख़र्च हले अहिड़ा बि असांजे भारत में महात्मा असांजी अखियूं छो नथियूं खुलनि विशनदास सेठ पंहिंजो ॿुधाए पियो तव्हांजो ट्रस्टी गुरु भाई त पहिरें ॾींहंनि में चई दादी जॻियो करायो 9 ॾींहं हलंदो आहे पाण त भोजन कोन खाए संतोषी माता चई विशन हे भंडारो कराए काशी जा पंडित आया पढ़ण लाइ ऐं हे कराए मां चवां दादी पैसो किथे आहे अरे चई जेकी मां तोखे चवंदी वञा थी कंदियूं वञ तूं कंदो वञ तूं इन ॻाल्हि खे न ॾिस बसि तूं कंदो वञ साईं जॾहिं यज्ञ पूरो थियो 40 लख रुपया जमा थिया विजन पियो ॿुधाए पैसो कोन्हे दादी ट्रस्टी आहे न साईं हुनखे पैसे सॼी ख़बर भई बैंक में छा बैलेंस आहे जेकी मां चवंदी वञा थी कंदियूं वञ जीअं चवंदी वञा थी कंदो वञ 40 लख रुपया अरे त हलाए त ईंदो न श्री राम मां हिकिड़ो सत्संग में चयुमि हिकिड़े जवान कराची में पढ़ंदो आहे पने जो कोई वॾो पढ़ियल आहे मूंखे चए साईं हिन ठपे त मां तव्हांजो ॾाढो मोहित थियुमि तव्हां चयो श्री राम असां हलायूं था तॾहिं अचे थो हाणे इहो ॿुधी जो तर्क ते न वेंदो न साईं भई आहे कोन त हलाईंदो कीअं ॿुधी त वेंदो तव्हां ॿुधी जो तर्क ते कीअं ईंदो भई आहे कोन हलंदो कीअं त मां चवांसि मां हलायां थो तॾहिं अचे थो हाणे त ॿियो पासो मां वठां त चऊं ईंदो त तॾहिं हलंदो
जंहिं वटि आहे अचे थो उहो घणो था हलाइनि, जंहिं वटि आहे अचे थो खुदाई जमा पियो आहे उहो घणो था हलाइनि। मगज़ में सही तरीक़े सां फिट कर, असां हलायूं था तॾहिं अचे थो। हिते मर्दान खे खपे न, दिलि खपे न। श्री राम। केतिरा विसाल संतनि जा ॾियूं। मुंहिंजा प्यारा साईं तोखे जेको आनंद वठाए थो, जे प्रसाद बसे सुख मंदर तसे ध्याय सदा मन अंदर। हिकु गृहस्थी संत खे 300 कमरनि में सुमाए थो। हल्की ॻाल्हि आहे, भारत में तास मिलंदो। हिकु गृहस्थी संत खे 300 कमरनि में सुमाए थो। नालो थोरी लिखियलु आहे त जसवंत हे कमरो ॾेई वियो, ॻाल्हि जी ॻाल्हि आहे। मां जंहिंमें सुम्हां मुंहिंजो आहे न साईं। प्रभु जे भरोसे खे मुंहिंजे ॼाणण जो मतिलबु इहो आहे, भरोसो रखो। तसे ध्याय सदा मन अंदर, जे प्रसाद गृह संग सुख बसना, जंहिंजी कृपा सां घर में तूं सुख सां आनंद वठे थो। आहा 8 पहर सिमरो तस रसना। 8 पहर कुझु बणजण लाइ खपे न। असांजो प्यारो सेठ नामदेव 4 बजे उथणो आहे। अरे अमृत वेले इहो भाग वॾी ॻाल्हि आहे न। हिकु सेठे माण्हू खे सॼी आशादी वार यादि हुजे, शायदि सिंधी संतनि में कंहिं संत खे छल यादि हुजे। छल हिकु गृहस्थी बंदे खे आशादी वार यादि हुजे। मां जब ॾिठो भाई सुखमनी यादि त अञा भई हले, जब साहब सदाई हले, आशादी वार यादि। सम्झो था? श्री राम। त के त करणियूं मथे खणी थियो अचनि न बेटा, भाग भलाइनि थियूं न। अमृत वेले कीअं उथबो आहे, जाप करणो आहे, भाग लॻे त असां वॾनि जे आसरे खाऊं था। जे प्रसाद गृह संग सुख बसना, 8 पहर सिमरो तस रसना। जे प्रसाद रंग रस भोग, जंहिंजी कृपा सां हे सजा हे प्रेम रस भोग तूं वठे थो। मुंहिंजा प्यारा नानक सदा ध्याये ध्यावन जोग। श्री राम। ॾींदड़ घणो ॾियण लाइ तयार आहे, बसि तूं पंहिंजी लियाकत वधाए, तूं ॾियण जी भावना कर। असां पंहिंजे स्वार्थ में रही हृदय में परसार्थ जी भावना रखूं। स्वार्थ माना पंहिंजो धंधो, बसि पंहिंजे धन में पंहिंजी स्त्री में नज़र हुजे, ॿिए पासे न धन में न ॿिए स्त्री में। घर में चऊं पंहिंजी स्त्री, व्यवहार में जो पंहिंजे धन में, उन में भावना इहा कयूं। श्री राम। त असां जेकी कमायूं असां खाराईंदासीं। घर में चऊं साधु संत अचनि, असां बि शेवा कयूं, उहे भेनरूं बि असांजूं माताऊं बि शेवा कनि। श्री राम। धन तन मन सॼो शेवा में लॻे, सदाई फल ते रहंदा। हिन चोरस ते अॼु हे सत्संग श्री राम असां ईअं कंदा रहंदासीं। असांखे चोरस वारो सदाई पूर्णवासी कंदो असांजी। सुख मुनि सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सदाई सुखनि जो ज्ञान जेको मिलियो असांखे, ज्ञान सुख जो साधन आहे। हृदय में धारींदासीं, असांखे मन खे सुख विश्राम मिलंदो। सतनाम सत श्री अरवाह। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। राम जे महिमा ॿुधी अथव संतनि जे बातूं। श्लोक त संत ॿुधाईंदो, राम जे चवण सां पाप निकिरी वेंदा, मोह जे चवण सां दरवाज़ो बंदि थी वेंदो, पाप सां न ईंदा। या पक कयो न भरोसो रखी, जहिड़ी तव्हां भावना कंदो फल त उहो मिलंदो न बाबा। हे शरीर तव्हांजो बीठो त मन जे भावना ते आहे न बेटा। हे शरीर वॾो न आहे, 1.5 मण जो 2 मण जो। तुंहिंजो मन वॾो आहे, जेको ख़्यालु थिए त ओॾे वठी थो वञे न शरीर खे। मन वॾो थियो, शरीर वॾो। छा न थियो न, असां इहा भावना कयूं, पापनि खे तिलांजलि। मां हिन धर्म जे रस्ते ते आहियां, मूंखे कूड़ ॻाल्हाइणो ई न आहे, कपट करणो ई न आहे, छल करणो ई न आहे मूंखे।
पाप जे पासे वञणो ई न आयो संकल्प कयो असां धर्म खे लॼायो वञे असां चिमकदा ॿाहिरि निकिरी चऊं भाई हा गुरमुख अची वियो श्री राम पंहिंजो पाण भरोसो हुजे पाप ख़तम असांखे अंदरि शांती अची वञे हलिया विया जेकी हुया पाप श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय धन धन सखी बाबा राम